हिते के अहम ख़बर ईंदा हलूं। कुंभ खां कुंभ जे सियाल पाड़े में जवाबदार 8 सालनि जी ॿाड़ी खे मुबैना तौर जिन्सी ॾाढाई जो निशानो बणायो आहे। अहम ख़बर नाज़रीन खे ॾियूं पिया। कुंभ जे सियाल पाड़े में जवाबदार 8 सालनि जी ॿाड़ी खे मुबैना तौर जिन्सी ॾाढाई जो निशानो बणायो आहे। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार निकिरी खे दरवाज़े अॻियां अगवा करे ज़्यादती जो निशानो बणायो। जवाबदार खे ॿाड़ी सां ज़्यादती कंदे शहरनि ॾिठो त हू फरार थी वियो। ॿाड़ी खे बेहोशी जी हालत में कोट निजी अस्पताल मुंतकिल कियो वियो आहे। ॿाड़ी जी हालत इंतहाई ख़राब आहे। जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। नाज़रीन खे आगाह कयूं पिया। कुंभ जे सियाल पाड़े में जवाबदार 8 सालनि जी ॿाड़ी खे मुबैना तौर जिन्सी ॾाढाई जो निशानो बणायो आहे। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार निगरी खे दरवाज़े अॻियां अगवा करे ज़्यादती जो निशानो बणायो। जवाबदार खे ॿाड़ी सां ज़्यादती कंदे शहरनि ॾिठो त हू फरार थी वियो। ॿाड़ीअ खे बेहोशी जी हालत में कोट निजी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॿाड़ी जी हालत इंतहाई ख़राब आहे। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। नाज़रीन अहम ख़बर खे ॾियूं पिया। कुंभ जे सियाल पाड़े में जवाबदार 8 सालनि जी ॿाड़ी खे मुबैना तौर जिन्सी ॾाढाई जो निशानो बणायो आहे। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार निगरी खे दरवाज़े अॻियां अगवा करे ज़्यादती जो निशानो बणायो। जवाबदार खे ॿाड़ी सां ज़्यादती कंदे शहरनि ॾिठो त हू फरार थी वियो। ॿाड़ी खे बेहोशी जी हालत में कोट निजी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॿाड़ी जी हालत इंतहाई ख़राब आहे। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। इन हवाले से तफ़सील राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर बादशाह गोपांग सां। बादशाह अपडेट कजो इन ख़बर के हवाले सां। जी मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां। कुंभ सियाल माला जी रहवासन 8 साल ज़ारा मासूम निंगरी सां जिन्सी ॾाढाई जवाबदार आकिब चांद पारां मासूम निंगरी के दरवाज़े तां अगवा करे विरानी में वञी ज़्यादती कई। मासूम ॿाड़ी सां जवाबदार के ज़्यादती कंदे शहरनि ॾिठो हू फरार थी वियो। पुलिस चवणु हो त जवाबदार के जल्द गिरफ़्तार कंदासीं ऐं मासूम ॿाड़ी के मेडिकल लेटर जारी करे ॾिनो वियो। ॿाड़ी के बेहोशी वारी हालत में कोट निजी अस्पताल मुंतकिल कयो आहे। जॾहिं त वारसनि जो चवणु हो त जवाबदार बाअसर आहे ऐं मासूम ॿाड़ी जी हालत तमामु ख़राब आहे ऐं जवाबदार के जल्द मां जल्द गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी ठीकु आहे बादशाह, वॾी महिरबानी अवां जी इन हवाले सां आगाही ॾियण जे लाइ।